अस्सलाम। अलैहिस्सलाम। और तुझी शिकल असांजी गाबे जहिड़ी थींदी आहे। छा जहिड़ी आहे? गाबे जहिड़ी ऐं बाबे जहिड़ी बि थींदी शिकल। तुंहिंजी शिकिल मूंखे वरी लॻे थी असांजो नंढड़ो हिकिड़ो कुतो गुम थी वियो आहे, सफ़ा उन जहिड़ी लॻे। पर न असांजो नुक़सानु थी वियो न, उन जे करे थो चवां। मुंहिंजी शिकिल बि कंहिं जहिड़ी आहे? गाबे जहिड़ी। अच्छा बसि गाबे जहिड़ी आहे न, ॿी त न? न बाबे जी बि शिकिल लॻे थी तव्हां में। तुंहिंजे पीउ खे 4 टकूं हुयूं? न 2। पोइ गाबे जी शिकिल ऐं पिणे जी शिकिल हिकु जहिड़ी कीअं थी? मैच थोरी थिए पई न। हींअर तुंहिंजी शिकिल बि ॾिसां थो त मैच पथी थिए न। हाय अल्लाह, किथां जूं शयूं किथे घाटे में थियूं लॻनि, ऐं लॻनि बि छो थियूं लॻनि? ॾे हाल वाल तूं चर्चा त कोन थो करीं? न न न न चर्चा त कंदुसि तव्हां खां। अच्छा पोइ अॻिते कहाणी का आहे या ख़तमु थी थिए? न कहाणी आहे। इन में जो बाबो जॾहिं गुज़ारे वियो न। पिणे गुज़ारियो? हा। सुठो थियो न। न न पोइ ॻाल्हि ॿुधो न। अच्छा नुक़सानु थियो। अच्छा पिणे मरी वियो, नुक़सानु थियो? हा। पैसा खणी मूं आया पिणे? न न। बाक़ी छा चयो बाबो मरी वियो, अम्मा उनजे सदमे में कुझु कोन थियुसि। पिणे मरी वियो? हा। माणे खे कुझु कोन थियो? न। सही थियो न, थियुसि भलो थियुसि न। हा पोइ अॻिते मां छा कयां हाणे तुंहिंजी माउ जे लाइ? त पोइ अम्मा जे लाइ पहिरीं तूं मिली आहे न, त पोइ मां गाबे खे बचाए वठां। गाबो? गाबे खे छा थियो? गाबो मरी वियो त उनजे सदमे में अम्मा बि मरी वई न। गाबो कीअं मूं? गाह पे खाधई, गाह खाई, पोइ जो ॾिठई त अबो न नज़र आयुसि त उहो सदमे मरी वियो। पोइ सदमे में गाबो मरी वियो? हा। पिणे अॻु में मरी वियो? हा बाबो अॻु में मरी वियो। हा त पोइ माणे खे छा थियो? गाबे जे सदमे में अम्मा मरी वई न वरी। गाबे जे सदमे में अम्मा मरी वई, मां हाणे छा थो करे सघां? त अॻु में मिली हा न। हा। त असांजो नुक़सानु न थिए हा। मां अॻु में मिला हा त पोइ नुक़सानु न थिए हा। तव्हांजो नुक़सानु न थिए हा? हा। पोइ मूंखे कीअं ख़बर पई तव्हांजो नुक़सानु थियो आहे त मां अची तव्हां सां मिलां हा? पोइ मां तव्हांखे अॼु ॾिठो न, इन लाइ त ॾिठुमि गौर कयुमि त मूं ॾिठो त बाबे जी शिकिल, गाबे जी शिकिल ऐं तव्हांजी शिकिल मिले पई। मूं चयो तव्हां जो ओॾी महिल मिली वञो हा त मां गाबे खे बचाए वठां। माना तोखे नुक़सानु छा थियो? तुंहिंजो पीउ मरी वियो, उनजो बि नुक़सानु कोन्हे को। माउ तुंहिंजी मरी वई, उहो बि नुक़सानु कोन्हे को। बाक़ी नुक़सानु छा? नुक़सानु इहो आहे जो गाबो मरी वियो न। गाबो मरी वियो? हा न। गाबे जो नुक़सानु? हा न। गाबे जो नुक़सानु? हा। बाबे जो नुक़सानु न? न इहो असांजो वियो न हलियो नुक़सानु, पैसा विया हलिया असांजा, गाबो मरी वियो त। तव्हां मिलो हा त गाबे खे त बचाए वठां। बाबो वियो को मसइलो न। अम्मा वई को मसइलो न। गाबो वियो त मसइलो थी पियो न। पोइ हाणे तुंहिंजे गाबे जो नुक़सानु कीअं पूरो कयो? त हाणे उनजे एवज़ में हाणे तोखां वठां न चटी। छाजी चटी? छो जो तूं हुन टाइम ते मिली वञी हा न ईअं। माना मूं तुंहिंजो गाबो मारियो आहे? हा न। बाबा ॻाल्हि ॿुध, चरियो नथी ॻाल्हि। हिकिड़ो मसइलो मूंसां बि थियो आहे। वरी कहिड़ो? हाणे तुंहिंजी ऐं मुंहिंजी चटी ॾिसजांइ। हा। तुंहिंजो मुहांडो असां वटि हिकिड़ो शर्ती गॾु। अच्छा। उन ते असां शर्त रखंदा हुआसीं, लखे रुपया कमाईंदा हुआसीं। उहो गॾु मरी पियो। पोइ उहो कीअं मो? गॾु मरी पियो, सदमो थियुसि न। सदमो बि कंहिंजो थियुसि? ॿुध त सही न तूं बि हाणे सदमो। हा। जॾहिं तव्हांजो गाबो मोह उनजो नुक़सानु मुंहिंजी ॻिचीअ में, हा न? ठीकु आहे। हा। हाणे ॻाल्हि ॿुध, मूं वारो गॾु मोह सफ़ा तुंहिंजे मुहांडे ते हो। हा। हिकु दफ़ो तूं घिटीअ मां लंघी पियो, तूं निकितो हलियो वएं, गॾु तोखे ॾिठो, उन खां पोइ गॾु खे अलाए छा थी वियो, गॾु मरी पियो। हाणे गॾु असांजो, अच्छा गाबो तव्हांजो घणे जो हो? असांजो 1.5 लख जो। हा 1.5 लख जो गाबो, असांजो गॾु 2.5 लख जो हो। गाबो तव्हांजो, गाबो तव्हांजो वरी गॾु सारो 2.5 लख जो। हाणे तोॾे मुंहिंजा घणा थिया? 1 लख रुपया थिया। लख कॾहिं ॾींदे? पोइ भई बराबरि हो न। छोड़े
तो जो त 1.5 लख जो नुक़सान मुंहिंजो 28 लख जो नुक़सान लख बाक़ी केरु भरींदो त पोइ ओॾी महिल तूं अची हा न पोयां मुंहिंजे न बाबा मूंखे लख रुपया ॾे न बाबा इहो लख तूं रुपया ॾे ॾे, लख रुपया न बाबा बराबरि हूं न भई बराबरि आहे हा बराबरि हाणे माना मूं ते पैसा तुंहिंजा पैसा न आहिनि न न न पक 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 अलाह सही तुंहिंजा एहसान जो इहो अकुल अची वियो न त हिन ॼट मां फासी वञा Subscribe to my channel. And also press this bell icon.